कि गुरु नानक देव महाराज जन वटि हिकिड़ो सेवक आयो ऐं ॾाढो ग़लती कंदो। गुरु नानक देव महाराज चयो सुभाणे खां इहो कमु न कजां। जी गुरु जी। वरी चई बाबा वरी ग़लती थी वई, वरी गुस्सो थी वियो, घर में लड़ाई थी वई। वरी गुरु नानक देव महाराजन खे चई माफ़ी जो। चयूं काई ॻाल्हि न आहे, ठीकु आहे माफ़ी। वरी पुछई चई वरी मूंखां ग़लती थी वई, चोरी करण जी भी आदत, सत सफाई भी करे छड़ींदो, गुस्सो भी कंदो, क्रोध भी कंदो। ये कंदे कंदे एक बार, ब बार, 4 बार, 8 बार जड़ी बार बार उन्हें गलती कही तो गुरु नानक देव महाराज नाराज था ए चवण लगा तो तू कमाल तो करे पियो, बार बार अची करे माफी तो करे, वरी वरी वाई गलती तो करे, आखिर घणा बार? कि गुरु जी बस हिन बार माफी जो, वरी मां गलती न कंदुमि। ठीक पर आखिर घणा बार भाई हेडा बार तोखे माफ कयो आहे त खबर तो ने चोर छा चयो? गुरु नानक देव महाराज के चए तो चोर सतगुरु अगर असां गलती न कयूं त ताके बख्शन हार केर चए, असां माफी करूं ता माफी न जो त ताके माफी ॾियण वारो केर चओ। गुरु नानक देव महाराज राजी थिया। ओहो चौं था वन भाई तुझा सब गुनाह माफ थिया, एड़ी कृपा कयूं कि वो चोर भी सुधरी। हरे राम।